أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شكرا يا رب يا منزل القرآن، يا خالق الإنسان، يا ربي يا رحمن، شكرا يا رب. أما بعد فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى، ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم، من همزه ونفخه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة، وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء. واتقوا الله الذي تساءلون به والأرحام، إن الله كان عليكم رقيبا. وقال الله سبحانه وتعالى في موضع آخر: رحمتي وسعت كل شيء فسأكتبها للذين يتقون ويؤتون الزكاة والذين هم بآياتنا يؤمنون. الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل، يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر، ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث، ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم. فالذين آمنوا وعزروا به ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المهتدون. رب اشرح لي صدري ويسر لي أمري، واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا، إنك أنت العليم الحكيم. اللهم انفعنا بما علمتنا، وعلمنا ما ينفعنا، وزدنا علما. رب اشرح لي صدري ويسر لي أمري، واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. मोहतरम भाइरो ऐं बुजुर्गो, पाण इंसाननि समेत जेका अल्लाह सुब्हानो व तआला जोड़ी है, इहा पूरी मखलूक अल्लाह सुब्हानो व तआला जी मोहताज है। ऐं असांजो हिकु हिकु कदम ऐं हिकु हिकु जेको साह खणूं था, इहो सभु कुझु अल्लाह सुब्हानो व तआला जी रहमत सां थी रहियो आहे। न असां में का धर आहे, का तौफ़ीक़ आहे, न असां में का अहलियत आहे जो असां पंहिंजे पर में कुझु करे सघूं। बल्कि जेको बि कुझु थियो ऐं जेको कुझु थी रहियो आहे ऐं जो कुझु थींदो, ही सभु कुझु अल्लाह सुब्हानो व तआला जे फज़ल ऐं करम सां थी रहियो आहे। असीं सभु
जेके अल्लाह जा बंदा ऐं बाना आहियूं, असीं अल्लाह सुब्हानहु व तआला जे रहमत जा मोहताज आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत जेका आहे सब दुनिया में सभिनी इंसाननि जे लाइ आम आहे। मोमिन ते बि रहम करे थो त मुनकर ते बि रहम करे थो। अल्लाह सुब्हानहु व तआला जी ॿ सिफ़तूं आहिनि, अर रहमान अर रहीम। रहमान जेका सिफ़त आहे उन सिफ़त जी माना आहे रहमान दुनिया वल आख़िरा, त उहो रहमान दुनिया वारनि ते रहम करे थो। उन दुनिया में सभु माण्हू शामिल आहिनि, मोमिन बि ऐं काफ़िर बि। छाकाणि जेकॾहिं अल्लाह पाक रहम न करे ऐं दुनिया वारनि जी गुनाहनि ते पकड़ करे त पोइ दुनिया में का शइ बाक़ी न रहे। इहो सभु उनजो रहम ऐं करम आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला असांजे हेॾनि ॾोहनि, हेॾनि मदायनि ऐं ख़ताउनि खां पोइ बि अल्लाह ताला हिन पूरे संसार खे हलाए पियो। अल्लाह पाक क़ुर पाक में कई जाइ में फरमायो आहे त जेकॾहिं आउं अव्हां जे गुनाहनि ते पकड़ियां त दुनिया में का शइ रहे ई कोन। पर उनजी रहमत आहे जो असां गुनाह करियूं था ऐं हू अञा वधीक असांखे मोहलत ॾिए थो। उहो गुनाह को हिकिड़ो अधु न, बार बार गुनाह थींदा रहनि था। उन्हनि बार बार गुनाहनि जे बावजूद अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे माफ़ करे थो। ऐं आऊं इख़्तिसार सां इहो ई तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि क़ुरान करीम जी आयतनि ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक जी रोशनी में त अल्लाह जी रहमत केॾी वॾी शइ आहे, जो अल्लाह जी रहमत दुनिया में सभिनी लाइ मुश्तरक आहे, पर आख़िरत में सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोमिन लाइ हूंदी। इहा बि अल्लाह जी तक़सीम आहे, वकान बिलमुमिनीन रहीमा। मोमिननि ते अल्लाह जेका ख़ासि रहमत आहे त आख़िरत में हूंदी। दुनिया में जेका रहमत आहे उन मां सभु फ़ाइदो वठनि था, कंहिंखे महिरूम कोन थो करे। बल्कि फरमाए थो जेको जेतिरी महिनत कंदो उनखे दुनिया में ओतिरो ॾेई छॾींदुसि। उनजो को हिसाब किताब को उनजो मुआख़ज़ो को उनजी का कटोतरी कोन्हे। जेको जंहिं कम लाइ जिते महिनत कंदो उनखे उन कम ते उते उनजो उजूरो ॾींदुसि। उनमें का बि घटिताई या खसारो कोन्हे को। पर आख़िरत में रहम सिर्फ़ उन्हनि माण्हुनि ते थींदो जिन माण्हुनि दुनिया में मुंहिंजा अहकाम मञिया हूंदा। रहमत जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻाए सघो था त अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजा जेके पैगंबर मोकिलिया उन्हनि सभिनी पैगंबरनि ते आज़माइशूं आयूं। छो त दुनिया में अल्लाह सुब्हानहु व तआला जो इहो उसूल आहे जेको प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बयानु फरमायो त अल्लाह तरफ़ां ॿारहं आज़माया वेंदा आहिनि। जेको माण्हू जेतिरो अल्लाह खे वेझो हूंदो आहे ऐं नेक हूंदो आहे उनजी आज़माइश बि ओतिरी वॾी थींदी आहे। तंहिं करे दुनिया में सभ खां वधीक नेकोकार अल्लाह जा पैगंबर हुआ त उन्हनि ते आज़माइशूं वॾियूं वॾियूं आहियूं, इलाही वॾियूं आज़माइशूं आहियूं। पर जॾहिं पैगंबरनि उन आज़माइश मां निकिरण जी कोशिश कई आहे त उन्हनि अल्लाह खे वास्तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी मग़फ़िरत ऐं रहमत जो ॾिनो आहे। तव्हां क़ुर पाक जो मुतालो करियो। पहिरियों पैगंबर सैयदना आदम अलैहिस्सलाम जंहिंखे अबुल बशर चयो वेंदो आहे, त पूरी जेका बशरियत आहे उनजो अबो, उन अबुल बशर खां वठी करे सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, इमाम मुज्तबा, अहमद मुज्तबा, इमामुल अव्वलीन वल आखिरीन, मुहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि अल्लाह जा प्यारा बरगज़ीद नबी आया, उन्हनि नबियुनि मां केतिरनि ई नबियुनि जो अल्लाह सुब्हानो व तआला दुआऊं क़ुरान पाक जी सूरत में असांखे ॾिनियूं आहिनि। ऐं उन्हनि दुआनि में जेको बुनियादी अल्लाह सुब्हानो व तआला नुक़्तो रखियो आहे या जेको बुनियादी हल रखियो आहे, उहो इहो आहे त मुंहिंजे बांधनि जॾहिं मूंखे पुकारियो तॾहिं उन्हनि मूंखां माफ़ी घुरी ऐं मुंहिंजे रहमत जो सुवाल कयो। हिकिड़ी बनी इसराइल जो वाक़ियो आहे, मशहूरु वाक़ियो आहे त हिकिड़ो बानू हो जंहिं पूरी ज़िंदगी अल्लाह जी बारगाह में इबादत कई, पोइ फौत थी वियो, हलियो अल्लाह जे हुज़ूर पए थो ऐं अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए त मुंहिंजी रहमत सां वञ जन्नत में। कि पालनहार 500 वरी इबादत करे आयुसि, वरी वञा तुंहिंजी रहमत सां बि मुंहिंजूं नेकियूं करे वञा। त अल्लाह पाक फरमायो त हिन जी नेकियुनि जो सिर जेका मूंखे अखि ॾिनी आहे, इन हिकिड़ी नेमत सां को मुआज़नो करियो त ख़बर पवे त हिन जी नेकियुनि जी अहमियत केतिरी आहे, हिन हिकिड़ी नेमत जो जेको उजूरो आहे या क़ीमत आहे उहा केतिरी आहे। पोइ जॾहिं माउ पीउ वियो त हीअ हिकिड़ी अखि उन 500 वरनि जी इबादत खे खणी वई। पोइ हमरा वरी बि झुकी पियो त अल्लाह तुंहिंजी रहमत सां मूंखे मोकिल। पोइ अल्लाह पाक फरमायो अञा वरी मुंहिंजी रहमत सां वञ। त हीअ दुनिया में जेके असां अमल करियूं था, इहे अमल सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी बारगाह में अल्लाह जे चयल हुकुम मुताबिक़ हलण सां इंसान पंहिंजो पाण खे अल्लाह जे बारगाह में पेश करे ऐं मञराए थो त अल्लाह आऊं तुंहिंजो बानो आहियां, तुंहिंजे हुकमनि मूजिबि हलां पियो, हाणे तूं मूंखे रहम कजाए। अमलनि जो मक़सदु इहो कोन्हे त अमल करियूं पिया हाणे यकीन नजात। अमल अल्लाह सुब्हानो व तआला जी रहमत जा रस्ता आहिनि ऐं निजात जेका आहे सा अल्लाह सुब्हानो व तआला जी रहमत सां मिलंदी। छाकाणि त सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन हिकु ॾींहुं फरमायो त तव्हां मां को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको माण्हू पंहिंजनि अमलनि जे करे जन्नत में पइजी वञे। को बि अहिड़ो माण्हू कोन्हे। सहाबा किराम सवाल कयो, अल्लाह जा पैगंबर असां त ठहियासीं, ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर तव्हां जे बारे में ॿुधायो। इमामुल अंबिया फरमायो त आऊं बि, पर अल्लाह पाक मूंखे पंहिंजी रहमत में, पंहिंजी रहमत जी पालोट में मूंखे ढके छॾियो, ॿोड़े छॾियो। ऐं अल्लाह जी रहमत में ढकियो थो आहियां। पर जेकॾहिं न त को बि माण्हू पंहिंजनि अमलनि जी बुनियाद ते जेको कामयाब थिए या जन्नत में पहुचे, सो न। अल्लाह जी रहमत तव्हांजे शामिल हाल हूंदी त मामला ठहंदा, जेकॾहिं न त कुझु कोन अथव। मक़सदु मुंहिंजी ॻाल्हि जो इहो त अल्लाह सुब्हानो व तआला जेका रहमत आहे, उन जा असां मोहताज बाना क़दम क़दम ते मोहताज आहियूं। क़दम क़दम ते हिकु हिकु साह खणण में उनजी रहमत जा मोहताज आहियूं। मूं तव्हां सां अर्ज़ु कयो त जॾहिं अंबिया किराम ते आज़माइशूं आयूं त अंबिया किराम जेको अल्लाह पाक खे उन आज़माइश मां निकिरण लाइ ॿाॾायो आहे, उनमें उन्हनि ॿ शयूं अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में रखियूं। हिकिड़ी शइ अल्लाह खां माफ़ी ऐं ॿी शइ उनजी रहमत जो सवाल। इन जो मिसाल पाण वठूं था पाण सभिनी जे अबे अबुल बशर आदम अलैहिस्सलाम खां। आदम अलैहिस्सलाम जे बारे में तव्हांखे ख़बर आहे कि वॾी आज़माइश थी वई, जे आज़माइश में आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानो व तआला आज़मायो ऐं जन्नत में जेका राइश हुई उहा राइश ख़त्म कई वई। जन्नत मां अल्लाह सुब्हानो व तआला हिन ज़मीन ते मोकिलियो ऐं हिन ज़मीन ते मोकिलण खां पोइ पाण वटि मशहूर ॻाल्हि इहा आहे त पोइ आदम अलैहिस्सलाम जिन अल्लाह जी बारगाह में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वास्तो ॾिनो, पोइ हुन वसीले सां अल्लाह पाक ने माफ़ कयो। इहा ॻाल्हि पाण वटि मशहूर ज़रूर आहे, पर क़ुरान पाक हिन ॻाल्हि जो रद्द करे थो। उहो कीअं त अल्लाह सुब्हानो व तआला
आदम अलैहिस्सलाम खे सज़ा त ॾिनी, पर अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे बाने ते एॾो महिरबान आहे जो हदीस मुंहिंजी यादि अची वई, हदीस बुखारी हदीस आहे। अल्लाह जा पैगंबर अलैहिस्सलाम जिन हिकिड़े सफ़र में हुआ त पाण सोन ॾिठो त हिकिड़ी माई आहे जेका लुछे पई, हेॾां लुछे हेॾां लुछे हेॾां लुछे, पर हुनखे बानी खे छा थियो आहे? चओ अल्लाह जा पैगंबर हिन जो बचिड़ो जेको गुम थी वियो, हाँ तड़पे पई, हेॾां पई भॼे, हेॾां पई लुछे, हेॾां पई किरे, एतिरे में ॿारड़ो मिली वियो हलियो। अल्लाह जा पैगंबर पिया ॾिसनि, ॿारड़ो जॾहिं माई ॾिठो त माईअ तेज़ीअ सां वञी करे पंहिंजे बचे खे खईं ऐं पंहिंजे सीने सां लॻाए करे खीर पीआरणु शुरू कयईं। उन महिल अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जिन सुवाल कयो सहाबा किराम खां त को हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, छा इहा मां पंहिंजे इन बचे खे जहन्नम जी बाहि में उछलाईंदी? सहाबा किराम कसम खणी जवाबु ॾिनो त अल्लाह जा पैगंबर अलैहिस्सलाम जेकॾहिं कुझु इन माई जो वस हलियो त कॾहिं पंहिंजे बचे खे इहा जहन्नम जी बाहि में कोन उछलाईंदी। अल्लाहु अरहमु बिइबादिही मिन हादिही। त पोइ ॿुधो, अल्लाह पाक पंहिंजे बाननि ते जेतिरो माई इन पंहिंजे बचे ते रहम करे थी, इन खां केतिरा ई दफ़ा वधीक रहम करे थो। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त अल्लाह पाक सज़ा त ॾिनी, पर आदम अलैहिस्सलाम खे मुश्किल मां कढण जो हल बि अल्लाह ॿुधायो, छाकाणि त अल्लाह पाक पंहिंजे बाननि ते वॾो रहमान आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم। आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पालनहार खां कलमा सिखिया, अल्लाह पाक उहे कलमा सेखारिया त हे कलमा चओ त आउं तोखे माफ़ करियां। فتاب عليه, अल्लाह पाक उहे कलमा क़बूल फरमाया। इन्नहु हुवा तव्वाबुर रहीम, अल्लाह पाक त आहे तौबा क़बूल करण वारो महिरबान। उहे कलमा कहिड़ा हुआ जिन कलमनि ते आदम अलैहिस्सलाम जी मुआफ़ी थी, सेखारिया बि अल्लाह, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि कलमनि ते राज़ी बि थियो। उहे कलमा क़ुरान पाक में अल्लाह पाक बयान फरमाया आहिनि। वक़ाला रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। आदम ऐं हवा ॿई अल्लाह जे हुज़ूर पेश थिया ऐं अल्लाह खां दुआऊं घुरण लॻा, ऐं असांजा पालनहार बाजारा रब्बना ज़लमना अनफुसना, असां पंहिंजो पाण ते ज़ुल्म करे चुका आहियूं। व इन लम तग़फिर लना व तरहमना, जे हाणे असां ते रहम न कंदे ऐं जेकॾहिं तूं बाझ न कंदे त लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, पोइ त ॿेड़ी ॿुॾी वेंदी हली, पोइ त का शइ कोन रहंदी न। पर असांखे छा खपे? हिकिड़ो तुंहिंजी माफ़ी खपे, ॿियो तुंहिंजो रहम खपे। अल्लाह पाक सेखारियो, तव्हीं हीअं घुरो त अल्लाह इल्लम तग़फिर लना, जे तूं माफ़ न कंदे त ॿियो केरु माफ़ कंदो? व तरहमना, जे तूं रहम न कंदे त पोइ वेंदासीं केॾां? लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। इतां खां आगाज़ थियो आहे त अल्लाह पाक अंबिया किराम जी तबियत ऐं फितरत में इहा शइ रखी त जॾहिं परेशान थियो त मूंखां रहम घुरिजो। चयो मुंहिंजी रहमत जेका आहे, रहमती वसिअत कुल्ल शै, मुंहिंजी रहमत हर शइ खां मथां आहे। फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तक़ून व युअतून ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून। इहा रहमत उन्हनि जे नाले ते लिखां थो जेके मूंखां डिॼनि था, परहेज़गारी इख़्तियार कनि था, निमाज़ूं क़ाइम कनि था, ज़कातूं ॾियनि था, मुंहिंजी आयतनि ते ईमान आणीनि था। उन्हनि माण्हुनि जे नाले ते आऊं पंहिंजी रहमत लिखी छॾियां थो। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए त मुंहिंजी रहमत ईअं न सम्झिजो त हाणे हेतिरा माण्हू पिया आहिनि, अरबे खरबे अलाए केतिरा आया, केतिरा ॿिया केतिरा मौजूद आहिनि, अल्लाह पाक केतिरनि जी ॿुधंदो। तव्हां इहो न सोचो इन रहमती तग़लिबु ग़ज़बी, हदीस पाक आहे, हदीस कुदसी आहे। अल्लाह जे पैगंबर ने फरमायो त अल्लाह पाक पंहिंजे अर्श ते हिकिड़ो दस्तावेज़ लिखियो आहे। उन दस्तावेज़ में अल्लाह पाक लिखियो आहे त यादि रखो मुंहिंजी रहमत मुंहिंजे ग़ज़ब ते ग़ालिब आहे, मुंहिंजी रहमत मुंहिंजे ग़ज़ब ते ग़ालिब आहे।
ऐं अल्लाह पाक पंहिंजे पैगंबरनि खे इहो सेखारियो। आदम अलैहिस्सलाम खे सेखारण इहो पूरी उम्मत लाइ सिखिया आहे त जॾहिं किथे फासी पवो, परेशान थी पवो त मूंखां रहम घुरिजा, ऐं अरहमुर राहिमीन आहियां। आदम अलैहिस्सलाम जो रहम घुरियो ऐं अल्लाह पाक फरमाई त उहो वॾो गफूर रहीम आहे। उन आदम ऐं हवा अलैहिमुस्सलाम ॿिन्ही खे माफ़ करे छॾियो। हिन उम्मत लाइ मिसाल थी वियो। ऐं उम्मत जा इंसानो जॾहिं बि तव्हां परेशान थियो त घबराइजो न, तव्हां अल्लाह जी हुज़ूर अची पेश थीजो। बसि पहिरियों मिसाल इहो आहे। ॿियो मिसाल, आदम अलैहिस्सलाम खां पोइ जेके पैगंबर आया, रसूल, उन रसूलनि में पहिरियों रसूल नूह अलैहिस्सलाम आहे। नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई। 950 साल न मसीह अरसो अचे थो, माना पंहिंजे हिन वक़्त जे हिसाब सां 9 पीढ़ियूं, 9 सदियूं, 950 साल इबादत ऐं तबलीग को मामूली कमु कोन्हे को। पर आख़िरी जॾहिं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जॾहिं सफ़ा माना जवाब ॾेई वेही रही, साईं जिन हर लिहाज़ सां तबलीग कई, राति जो बि तबलीग कई, ॾींहं जो बि तबलीग कई, हिननि विसरल मथां वञी बि तबलीग कई, ऐं हिननि में घटि आई कोन कई। भॼंदा हुआ, पोयां लॻी करे ॿुधाईंदो हो, पोइ कननि में आङुरियूं विझंदा हुआ, पोइ सोढ़ियूं ओड़े खणी पवंदा हुआ। इहो हाल हूंदो। पर साईं जिन पंहिंजो पूरो हक़ अदा कयो। बिल आख़िर जॾहिं आख़िरी वक़्तु आयो, जॾहिं ॻाल्हि हद खां लंघे वई हली, पाणी मथे तां वरी वेंदो त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे को बि पोइ हथ पेर कोन लॻंदो आहे। जॾहिं अल्लाह पाक जो अज़ाब आयो त उन अज़ाब में जेके माण्हू मुब्तला थिया, उन्हनि में नूह अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पुट बि हो, सॻो पुट पैगंबर आहे। नूह अलैहिस्सलाम कंहिं बि पैगंबर एतिरा सार कॾहिं विराए के पैगंबर आहे। पैगंबर जो पुट जॾहिं पाणीअ में जॾहिं पाणी जी छोली आई, उनजो पुट अक़ल परस्त, जीअं हिन वक़्तु तव्हां वटि दुनिया में अक़ल परस्त माण्हू आहिनि न, उनजो पुट में अक़ल परस्त माण्हू चईंदे बाबा ॿेड़ी वञे पई, पाणी शुरू थी वियो आहे, ज़मीन फाटी पई आहे, तंहिंजे करे तूं हलिया असां सां गॾु पुट अची वेह। चई त बाबा सआवी इला जबल यासिमुनी मिनल मां, करे जबलनि जी चोटियुनि ते पाणी रुगो अक़ल हलाई। चई पुट अॼु ॻाल्हि इहा आहे त ला आसिम अल-यौम मिन अम्रिल्लाहि इल्ला मन रहिम। अॼु पुट हिन अल्लाह जे अज़ाब खां का शइ कोन बचंदी, हा जंहिंखे अल्लाह रहम कयो उहे बचींदा हलिया। वनादा नूह रब्बहु रब्बी इन्न बनी मिन अहली व इन्न वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। अल्लाह जी बारगाह में हज़रा खणी सवाल फरमाए पियो, को आम माण्हू कोन्हे, ही नूह अलैहिस्सलाम आहे। ऐं मुंहिंजा पालनहार बाजारा, ही मुंहिंजो पुट अॼु लहर खणियो वञे पई इनखे बचाए, छाकाणि त इन बिनी मिन अहली, ही पुट मुंहिंजे अहल मां आहे, मुंहिंजी ज़ाल मां मुंहिंजो सॻो पुट आहे। व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। ऐं मुंहिंजा पालनहार बाजारा, तुंहिंजो वाइदो ऐं तुंहिंजा अहकामात सचा ऐं हक़ आहिनि। अॼु पंहिंजा वाइदा मूंसां पाड़। अल्लाह सुब्हानहु व तआला जवाब फरमायो, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, ऐ नूह ही तुंहिंजो पुट, ही तो मां कोन्हे को। तो मां कोन्हे को छा मक़सद, माना तुंहिंजे रस्ते ते कोन्हे को। तो मां उहे आहिनि जेके तुंहिंजे रस्ते ते आहिनि, उहे सॻा हुजनि या निगाह हुजनि, जेके तोखे मञे विया हलिया, तो मां उहे आहिनि। इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म व इन्नी अइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन। ऐ नूह ही तोबा कोन्हे को, ऐं तूं मूंखां अहिड़ो सुवाल न कजां जे सवाल जे बारे में तोखे ख़बर ई कोन्हे त ही सवाल करणु बि खपे या न। ऐं तोखे ॿुधायां थो त जेकॾहिं आईंदे वरी को अहिड़ो सवाल थी वियो त तो पैगंबर खे आऊं जाहिल मां करे छॾींदुसि। इन्नी अइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन। अल्लाह रब्बुल आलमीन खे को बि वस वारो कोन्हे न को अल्लाह जी कुदरत खे रोके सघे। त हाणे पैगंबर खां पैगंबरी पेशो छो खसी पियो, पैगंबर खे छो आज़माई पियो? पैगंबर अलैहिस्सलाम खे तूं अॼु मच्छी जे पेट में विझी पियो, अॼु पैगंबर जे बाहि जे आराम में पवे पियो, अॼु पैगंबर ई आहे जेको पंहिंजे ॻोठ मां कढियो वञे पियो, अॼु पैगंबर खे गीलियो वञे पियो, अॼु पैगंबर खे चीरियो वञे पियो। अल्लाह सुब्हानहु व तआला खां को पुछण वारो कोन्हे को, बल्कि अल्लाह पाक फरमायो, ऐं नूह जेकॾहिं तूं वरी अहिड़ो सवाल वरजायो त पोइ तुंहिंजो ख़ैरु कोन्हे।
नूह अलैहिस्सलाम फौरन रब आलमीन जी बारगाह में झुकी पियो। फौरन जॾहिं अल्लाह पाक तंबीह फरमाई त आउं तोखे वाद करियां पियो त आईंदा सवाल कई त तुंहिंजो इल्मु चट थी वेंदो वञो। इन्नी आइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन क़ाल रब्बी इन्नी अऊज़ु बिक अन असअलक मा लैस ली बिही इल्म व इल्ला तग़फिर ली व तरहमनी अकुम मिनल ख़ासिरीन। ऐ मुंहिंजा पालनहार बाजारा, तुंहिंजी बारगाह में आऊं माफ़ी घुरां थो, तोखां आऊं माफ़ी घुरां थो, तुंहिंजे हुज़ूर आऊं मिनतूं करियां थो। तूं बाजारो आहीं, जेकॾहिं मूंखां ग़लती थी वई आहे त मूंखे मुआफ़ फरमा ऐं आऊं कॾहिं वाए करे अहिड़ो सवाल न कंदुमि। जेकॾहिं तो मूं ते रहम न कयो ऐं तो मूंखे मुआफ़ न कयो त पोइ त मुंहिंजो ॿेड़ो ॿुॾी वियो। कहिड़ी ॻाल्हि कई? जेकॾहिं तो मूं ते रहम न कयो त पोइ मुंहिंजो कुझु कोन रहंदो बाक़ी, तंहिंजे करे तूं मूं ते रहम फरमा। नूह अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अल्लाह खे मञाइण जे लाइ, अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में माफ़ी घुरण जे लाइ अल्लाह खां उनजे रहम जो सुवाल कयो त अल्लाह तूं मूं ते रहम फरमा। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हेॾी वॾी अल्लाह तरफ़ां वईद आहे, हेॾो वॾो दड़को आयो, पर अल्लाह जो ग़ज़ब जेको आहे, रहम जो वास्तो आयो, उहो ग़लति थोरो थी वियो। अल्लाह जो ग़ज़ब थोरो थी वियो। ही ॻाल्हि का मुंहिंजी कोन्हे, ही क़ुर आहे। हिन क़ुर में अल्लाह सुब्हानहु व तआला जेका बि ॻाल्हि कई आहे उन ॻाल्हि में मुंहिंजे ऐं तव्हां जे लाइ वरी इस्लाह जो सामान आहे। जॾहिं पैगंबर पंहिंजे पुट खे बचाए कोन सघे त भला तव्हां पाण पंहिंजे दिलि ते हथु रखो, पैगंबरनि खां पोइ दुनिया में उहो कहिड़ो नेक इंसान आहे जेको पंहिंजी राया खे, पंहिंजे मञंदड़नि खे, पंहिंजी औलाद खे बचाए करे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला खे मञराए करे ऐं जन्नत मोकिलींदो? केरु कोन्हे को। ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून। रब पाक जेको करे उहो मर्ज़ी वारो आहे, उनखां को पुछण वारो ई कोन्हे, उनखां को पुछण वारो ई कोन्हे। ही सभु जा सभु पैगंबर, सभु अल्लाह जे दर्जा मोहताज आहे। या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाहि वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इहे सभु मुंहिंजे दर्जा मोहताज आहियो, सभु फ़क़ीर आहियो। उनमें ईअं कोन्हे त पैगंबर फ़क़ीर कोन्हे ऐं ॿिया सभु फ़क़ीर आहिनि, न। जेकॾहिं पैगंबर अल्लाह जे दर्जा फ़क़ीर न आहे त पोइ दुआ छो पिया कनि? त जेकॾहिं तो मूं ते रहम न कयो त पोइ आउं ख़ासारे वारनि मां थी वञो। एहतियाज है न, मोहताजी आहे, इंसान जी आजिज़ी आहे न। त सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको मुतकब्बिर आहे उहो अल्लाह जी ज़ात आहे, जो कंहिंजो मोहताज कोन्हे को। अल्लाह जी ज़ात खां सवाइ उहे फ़रिश्ता, जॾहिं अल्लाह जी वही ईंदी आहे, जॾहिं अल्लाह जी वही ईंदी आहे त सभु फ़रिश्ता डप में बेहोश थी वेंदा आहिनि। जिब्रील अमीन ताईं सभु फ़रिश्ता बेहोश थी वेंदा आहिनि। सभ खां पहिरीं होश ई जिब्रील खे ईंदो आहे। उन खां पोइ अल्लाह जा पैगंबर। तव्हां क़यामत जे बारे में जेका हदीस शफ़ा आहे त पढ़ी आहे, ॿुधी हुई तव्हां, जंहिंमें आहे त हर पैगंबर वटि उम्मतूं वेंदियूं त ऐं आदम तूं असांजो अबो आहीं, अल्लाह जी बारगाह में एतिरी सिफारिश कर, हिसाब किताब त थिए त पोइ जहन्नम त जहन्नम ई सही, पर हिसाब किताब त थिए। पर आदम अलैहिस्सलाम पंहिंजो नफ़्सी नफ़्सी, अॼु मूंखे पंहिंजी जान लॻी पई आहे, अॼु मूंखे पंहिंजी जान लॻी पई आहे, मूंखां ग़लती थी वई, अल्लाह माफ़ करे छॾी हुई, पर जेकॾहिं अॼु मूंखां सुवाल करे गिराऊं। पैगंबर अल्लाह सुब्हानहु व तआला जे दर्जा मोहताज। ॻाल्हि इहा पई कईसीं त आदम खां पोइ नूह अलैहिस्सलाम आयो। नूह अलैहिस्सलाम बि जॾहिं परेशान थियो, जॾहिं मुश्किलात में फाथो, त नूह अलैहिस्सलाम अल्लाह खे रिझाइण जे लाइ वास्तो अल्लाह जी रहमत जो ॾिनो। मूसा अलैहिस्सलाम का मिसाल वठो। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं कोहे तूर ते वियो, अल्लाह पाक वटि 30 रातियूं मुक़ररु कयूं वियूं, पोइ 10 वधायूं वियूं, 40 थी वियूं। वापसि आयो ई आयो, तेसिताईं बनी इसराइल क़ौम बख़ैरनि जी अहिड़ी हुई जिन पोयां जेके बि अहकामात हुआ उन्हनि जी नाफ़रमानी करे सामरी जे चवण ते हिकिड़ो गाबड़ो हो, हुन गाबड़े जी पूॼा शुरू करे छॾी। मूसा अलैहिस्सलाम वापसि आयो, चई हेतिरी मूं महिनत कई, हिनखे तौहीद जी दावत ॾिनी, हारून तो छा पियो कयो? हारून अलैहिस्सलाम हुनजो भाउ हुअसि, भाउ खे वठी करे ॾाढी मां शुरू थी वियो सदा ॾियण। हारून अलैहिस्सलाम वाइदो कयो त भाउ मूंखे माण्हुनि जे साम्हूं कुट न, ही दुश्मन खिलंदा, ही त ज़रे घटि मूंखे मारण लाइ तयारु थी विया हुआ, मूंखे पंहिंजी जान नीति लॻी त मां मर करे वेही रहियसि,
تو دشمن کے نہ کھلا اصل جگہ ॻाल्हि आहे छा कर कंहिं लिहाज़ सां हिननि जी बि जान छुटे कंहिं लिहाज़ सां कोन असर थिए कंहिं अज़ाब खां बचनि बिल आख़िर मूसा अलैहिस्सलाम जो जेको गज़ब हो जेको असांजी निकावड़ थदी थी ऐं फौरन अल्लाह जे बारगाह में दुआ थो करे रब इग़फिर ली व लिअख़ी व अदखिलना फी रहमतिक व अंत अरहमुर राहिमीन ऐं असांजा पालनहार बाजारा मूंखे माफ़ फरमा मुंहिंजे भाउ खे माफ़ फरमा पैगंबर अल्लाह खां माफ़ी घुरे पियो व अदखिलना फी रहमतिक व अंत अरहमुर राहिमीन असांखे पंहिंजी रहमत में दाख़िल फरमा छाकाणि त तोखां वधीक को रहम करण वारो कोन्हे तोखां वधीक को रहम करण वारो कोन्हे हाणे असां में रहम फरमा जो जेको कमु तो असांखे ॾिनो आहे जेका ज़िमेदारी आहे इहा ज़िमेदारी असां निभाए सघूं अय्यूब अलैहिस्सलाम जे बारे में क़ुरान पाक में वज़ाहत कई आहे ऐं तफ़सील रिवायतुनि में अचे थो कि 16 खनि साल बीमारी में फाथल हुआ जो जिस्म पूरो ॻरण लॻो हो जॾहिं दुआ करे थो अल्लाह सुब्हानो व तआला खां त दुआ में इहो ई वास्तो आहे रब्बी अन्नी मसनी ज़ुर व अंत अरहमुर राहिमीन ऐं बालनहार बाजारा तकलीफ़ आहे त घणई आहे पर तुंहिंजो रहम जेको आहे न उन रहम खां अॻिते का शइ कोन्हे का अंत अरहमुर राहिमीन तूं अरहमुर राहिमीन आहीं तंहिं करे तूं मूं ते बाज कर तूं पंहिंजे रहम सां मूंखे हिन तकलीफ़ मां जान छॾाए अॻी आयत में अल्लाह पाक फरमायो त असां हुनजी दुआ क़बूल बि कई असां हुनखे सिहत बि ॾिनी ऐं जेको हुनजो इल्म अयाल बर्बाद थियो हो उहो ओहिड़ो असां अता कयो बल्कि असां हुनखे ॿीणियुनि नेमतुनि सां नवाज़ियोसीं साबित छा थियो साबित इहो थियो त जॾहिं अल्लाह जा मोकिलियल हिन उम्मतनि जा नुमाइंदा अल्लाह जा बरगज़ीदा पैगंबर सभिनी पैगंबरनि जो इहो मंशूर हो त अल्लाह सुब्हानो व तआला जी रहमत सभु कुझु आहे जे अल्लाह रहम करे त पोइ सभु कुझु थो वञे थो जे अल्लाह सुब्हानो व तआला नाराज़ थी पियो त पोइ इंसान लाइ कुझु कोन्हे को एस ताईं जो आख़िरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तव्हां हदीस ॿुधी चुका पर मां त आऊं बि अल्लाह जी रहमत जो मोहताज आहियां ऐं अल्लाह पाक मूंखे पंहिंजी रहमत में ढके छॾियो आहे ऐं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जिन खे बि अल्लाह पाक हुकुम ॾिनो वक़ुल रब्बिग़फिर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन ऐं पैगंबर तूं मूंखां माफ़ी घुरंदो रह ऐं चवंदो रहंदो कर वक़ुल रब्बिग़फिर वरहम ऐं मुंहिंजा बाजारा पालनहार तूं मूंखे माफ़ फरमा ऐं मूं ते रहम कजांइ रब्बिग़फिर वरहम अल्लाह तूं मूं ते बाज कर मूंखे माफ़ फरमा वरहम ऐं मूं ते रहम फरमा छाकाणि त तूं ई रहम करण वारो आहीं साबित छा थियो साबित इहो थियो त पाण अल्लाह जा बाना आहियूं गुनाहगार आहियूं पर जॾहिं बि इंसान अल्लाह जी बारगाह में झुके थो सजदे में दुआन में तशहुद में अल्लाह पाक खां घणे खां घणो रहमत जो सवाल कयूं उन रहमत जे सवाल में असांजे हर मसइले जो हल आहे पहिरीं ॻाल्हि त इहा ॿी ॻाल्हि इहा त दुनिया में घणो करे पंहिंजा अवामी माण्हू या घणो करे अवाम जेकॾहिं तव्हां चओ त साईं हलो ही पंहिंजे पाड़े में मस्जिद आहे हली करे पाण निमाज़ पढ़ूं बांग अची वई आहे अल्लाह जो सॾु थियो आहे चवंदासीं अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे सी घणो आहे मार करे सुम्ही रहो पोइ जॾहिं वरी ऊन्हारो आयो त ॾिसंदासीं माना अॻिते विख वधाइणी कोन्हे ऐं भरोसो करणो आहे अल्लाह जी रहमत ते इहो बि हिकिड़ो वॾो इंसान जे लाइ हलाकत जो सामान आहे छाकाणि त इहे वसवसा असांखे शैतान ॾिए थो ॾिसो रहमान रहीम अल्लाह रब्बुल आलमीन आहे ऐं अल्लाह पाक पंहिंजी रहमत खे हासिल करण जे लाइ तरीक़ा हलाइणा आहिनि आउं रहमान रहीम आहियां पर मुंहिंजी रहमत तव्हां मां हर हिकु खे मिलंदी उनजो हल इहो आहे त जेके मुंहिंजा तरीक़ा आहिनि उन तरीक़नि ते हली पवजो अव्हांखे रहमत मिली वेंदी आउं तव्हां मिसाल ॾियां अल्लाह जा बरगज़ीदा फ़रिश्ता जेके आहिनि इहे बि रहमत जूं दुआऊं उन्हनि माण्हुनि लाइ कनि था जेके माण्हू दुनिया में अल्लाह जे असल रस्तनि ते हलनि था आउं तव्हां मिसाल थो ॾियां अल्लाह पाक फ़रिश्तनि जे मां फरमायो आहे الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل
رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم ربنا وادخلهم جنات عدن التي وعدتهم ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم إنك أنت العزيز الحكيم وقهم السيئات ومن تق السيئات يومئذ فقد رحمته وذلك هو الفوز العظيم ایسا جا پالنہار باجارا الذین یحملون العرش تجھے عرش کے کلور اندر فرشتہ تجھے بارگاہ میں تمنتا تو تے ایمان آنینتا الذین یحملون العرش ومن حوله یسبحون بحمد ربهم ویؤمنون به اللہ جی مخان درکمتا اللہ جلائے سبحان اللہ بندہ رحمتا اللہ تے پختو ایمان آنینتا ویستغفرون للذین آمنوا اہلِ ایمان جلائے اللہ جی بارگاہ میں معافی غرمتا چاچلمتا ربنا وسعت كل شيء رحمت و علما ایسا جا پارنہار باجارا تجھی رحمت ایڈی ودیا جے پوری کائنات کے پنجے گھیرے میں آنے چھڑوا تجھو علم ایڈو وڈوا نپنے علم کا ایک ماخوڑی جی تنگ مبارنا ہر شے تجھے علم میں آم فاغفر للذین تابوا واتبعوا سبیلک انہن ماہم کے معاف فرما جگہ توبہ بکمتا تجھے رام تے حیمتا تجھے دس کمتا تجھے دسر طریقے کے اختیار کمتا وقیہم عذاب الجحیم انہی ماہم کے سبانے جہنم جی بائے کا بچائے جائیں وادخلهم جنہ ربنا وادخلهم جنات ایسا جا پارنہار باجارا ہیوانا سبانے تجھے حضور بے سیدہ ان کے جنت میں داخل فرمائے جائیں جگہ ورن باغر ماری آئے الذی وعدتهم ومن صلح من آبائهم ان جے پیرن کے ملسا گھر موکل جائیں وازواجهم وذریاتهم ان کے زالن سمیت ان کے اولادن سمیت انہیں جنت میں موکل جائیں جنہیں تو انسان وعدہ کہوا وقیم السیئات قیامت کے جارے ہی دھرک میرا بھائی ہوئی عذاب ہی جہنم جا دھرکا ہی جہنم جی ککن کا انہوں پامن کے بچائے جا پر شرط کری ہے شرط یہ ہے کہ انہوں نے رحم کر جکہ تجھے راہ پہ ہلن تھا جکہ توبہ کن تھا جکہ تجھے صراط مستقیم تے قائم دائم رحم تھا پر کو انسان ہے فرشتہ لکھو نے انسان آئین خطاؤں کی ہوندیوں مدائیوں کی ہوندیوں کتے لوڈا لما چاہ ہوتا کئی خطاؤں کی ہوندیوں یہ سب ان کے معاف کرے سجائے انہیں کرے جو شروع میں بات سننا ربنا وسیعت کل شیء رحمتوں و علما سوال انہیں کرے کیا جو تجھے علم خام کا شے بار کونے رحم خام کا شے بار کونے کا اللہ پاک رستہ دینا ہے اللہ سبحانہ وتعالی پنج رحمت کے حاصل کرنے دے لائے رستہ دنائن ان رستن تے تمہاں حلے کو مجھے رحمت جو تمہاں ساوائد ہوئے وَهَذَا كِتَابٌ أَنزَلْنَاهُ مُبَارَكٌ فَاتَّبِعُوهُ وَاتَّقُوا لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ ہی مطاق کتاب دنوا جو کتاب برکتن سا بھرلا هَذَا كِتَابٌ أَنزَلْنَاهُ ہی کتاب ہے جو نازل کروا مبارکن جے کتاب میں برکت ہی برکتا برکت دی معنی یہ ہے سورہ فاتحہ لکھی کر ملک میں مجھے سرے برکت دی معنی یہ ہے جہے کمل آئے ان کمل ان کے استعمال کرو کم کرو ہے کم ان میں یہ ہے ان میں ہدایت باہے ان میں شفا باہے ان میں رحمت باہے ان کی اصل تلاوت ہے جے تلاوت جو پیارو قاری جبریل ہے دو قاری محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم تباہ جی تلاوت کرو هذا كتاب أنزلناه مبارك ہی نازل کوا ان کے مبارک با آؤ چوا پیو ان برکت والے کتاب کے تمام پاوت مربوطی سا جلو ان کے پڑھو ان کے پڑھوڑو ای سمجھن جی کوشش کرو ان میں چھا لکھو پیو هذا كتاب أنزلناه مبارك فاتبعوه واتقوا لعلكم ترحمون ان کتاب جی پیروی کرو ای مجھو خوف کرو لعلكم ترحمون تو تمہارے رحم کرو وجے مجھے رحم اللہ جی رحمت کے حاصل کرنے لائے ان کلام پاک جی قرآن کریم جی تلاوت دے کا جو عظیم ذریعہ ہے انہیں یہ کرے پاس ہمائیوں تو پہلے گھرن کے قبرستان نہ ٹھائیو تو ان میں قرآن جی تلاوت کرو قرآن پاک جی تلاوت کرنے سان گھرن ماں جن بھوت بھری وجن تھا بقرہ سورہ آل عمران منن جے بارے میں ہمائیوں جے گھر میں سورہ بقرہ پڑھی وجے سورہ آل عمران پڑھی وجے ان گھر میں شیطان او داخل تھے
तंहिं करे इहे तव्हांजा मानवी फ़ाइदा आहिनि, ज़ाहिरी फ़ाइदा इहे आहिनि त हीअ किताब इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम, हीअ क़ुरान पाक उहा राह ॾेखारे थो जंहिं राह खां मज़बूत का राह कोन्हे का, सिधी वार ॾेखारे थो। तंहिं करे क़ुरान पाक सां चिंबड़ी वञो, लअल्लकुम तुरहमून, तव्हां ते रहम कयो वञे। वअक़ीमु الصلاة وآتوا الزकात वअतीउ الرسول लअल्लकुम तुरहमून, निमाज़ूं क़ाइम करियो, ज़कातूं अदा करियो, मुंहिंजे पैगंबर जी फरमान बरदारी करियो, लअल्लकुम तुरहमून, तव्हां ते मुंहिंजो रहम कयो वञे। मुंहिंजे निमाज़ सां बि अलाह पाक ख़ुशि थिए थो, अलाह पाक जी रहमत अचे थी। जंहिं माण्हू ते ज़कात फर्ज़ आहे ज़कात ॾे थो, अलाह जी रहमत अचे थी। ऐं जेको माण्हू मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असल तरीक़े ते हले थो, उहो त अलाह जी रहमत में ढकिजो वञे थो, अॾिजो वञे, उहो अॾिजो वञे जेको अलाह जे पैगंबर जे तरीक़े मूजिब हले थो। छाकाणि त अलाह पाक इहो शर्त कयो आहे, المؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله. مومن مرد ऐं मोमिन औरतूं पाण में, मोमिन पाण में भाइर आहिनि, औरतूं पाण में भेनरूं आहिनि, चङाई जो हुकुम ॾियनि था, बुराई खां रोकनि था, निमाज़ूं पढ़नि था, ज़कात ॾियनि था, युतीऊन अल्लाह व रसूला, अल्लाह जी इताअत कनि था ऐं मुहम्मद करीम सां वफ़ादारी कनि था। उलाइक सयरहमुहुमुल्लाह, ही उहे माण्हू आहिनि ते अल्लाह पाक पंहिंजो रहमतूं वसाए थो। साबित छा थियो? साबित इहो थियो त अल्लाह जी रहमत जे करे चाहियूं था त जेको माउ जो बचो आहे न, उहो जेसि ताईं रुए कोन थो त माउ खीर कोन थी करे। अल्लाह जी रहमत हासिल करणु चाहियूं था त पोइ पाण खे उथणो पवंदो, वुज़ू करणो पवंदो, अल्लाह जे दर माने झुकणो पवंदो, अल्लाह जे घरनि खे आबाद करणो पवंदो। पोइ तव्हां ॾिसो तव्हांजा घर कीअं आबाद थियनि था, कीअं रहमतूं अचनि थियूं। ऐं सही सभु कुझु आहे घर में, सही 6 माण्हू आहियूं, 6 ई कमायूं था, पर बरकत आई कोन्हे का। सही बरकत जो तरीक़ो जेको आहे उहो छा कयो तव्हां फर्ज़ हिते पढ़ो, सूरतूं घर पढ़ो, तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदव बरकत कीअं अचे थी। अल्लाह ॾे फरमान आहे त पंहिंजी निमाज़ जो हिकिड़ो हिसो घरनि लाइ बाक़ी छॾियो। उन निमाज़ जो हिसो उहो नफ़िल, ज़ोहर खां पहिरियां ऐं पोयां, मगरिब खां पोयां, इशा खां पोयां, फजर खां पहिरियां, जेके सुनतूं आहिनि इहे तव्हां पंहिंजे घरनि में पढ़ो। ईअं करण सां तव्हांजे घरनि में बरकत अचे थी। हीअ छा आहे? हीअ अमल आहे। अल्लाह पाक पंहिंजी रहमत खे अता करण जे लाइ इहो बहानो ठाहियो आहे त मुंहिंजो बानू ॾिसां त रहमत खे हासिल करण लाइ उथे थो या पियो आहे पटंदे। का बि शइ हासिल करण लाइ वञणो पवे थो न। नौकिरी वारा आहियूं, पर अगरि पूरो महीनो गैर हाज़िर रहूं, पर पघार खणण लाइ बैंक में वञणो पवंदो न, चेक त भरणो पवंदो। जेको ATM खणी करे वञी करे मशीन मां पैसा कढणा पवंदा न, कुझु त विक वधाइणी पवंदी न। त अल्लाह पाक फरमाए थो त मुंहिंजी रहमत तव्हांजे लाइ तयारु आहे, अव्हांखे विक वधाइणी आहे। इन्नमल मुमिनून इख्वतुन फास्लिहू बैन अखवैकुम वत्तकुल्लाह लअल्लकुम तुरहमून। ही मोमिन सभु पाण में भाइर आहिनि। जेकॾहिं तव्हांजे महले में, तव्हांजे ख़ानदान में, घरनि में, पंहिंजी बिरादरी में कोई इख़्तिलाफ़ थी पवे, के जहिड़ा थी पवनि था, उन्हनि खे पाण में ठाहे विझो, इस्लाह करे विझो। लअल्लकुम तुरहमून, ईअं करण सां अव्हां ते रहम कंदुसि। अमल आहे न, हीउ अमल आहे। अमल करण सां ॿिनि भाइरनि खे विढ़ियल आहिनि तव्हां ठाहे छॾियो। अल्लाह पाक तव्हां वाइदो करे थो त आउं तव्हां ते रहम फरमाईंदुसि। उनजी रहम जी वजह छा आहे त तव्हां वञी करे ॿिनि मोमिननि खे पाण में मिलायो आहे, ॿिनि मोमिननि खे तव्हां पाण में ठाहियो आहे। त बुनियादी तौर ते अल्लाह जी इताअत, अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जिन जी इताअत ऐं गॾोगॾु क़ुरान पाक सां इंतिहाई गहरो शगफ़, पाण में मुस्लमाननि जी हिक सां इस्लाह, ख़ैर ख़ाही, निमाज़ जी पाबंदी, ज़कात जी अदायगी, ही अहिड़ा कम आहिनि जिन ते अल्लाह पाक रहमत जो वाइदो कयो आहे। ऐं अल्लाह पाक असांखे उसूल ॾिनो आहे त जीअं दुनिया में तरतीब आहे, जीअं तव्हां को बि कमु न करियो त कोन थींदो, तीअं रहमत मुंहिंजी में का खोट कोन्हे, पर रहमत हासिल करण लाइ तव्हांखे कुझु पेर भरणा पवंदा। तव्हां मिसाल थो ॾियां। अल्लाह जे पैगंबर फरमान आहे, जॾहिं माण्हू घरां निकिरे थो, वुज़ू करे निकिरे थो,
पंहिंजा हथ धोए थो, हथनि जा सभु गुनाह छॾी पवनि था। जॾहिं गुरड़ी करे थो त वात जा गुनाह छॾी पवनि था। नक खे पाणी ॾिए थो, नक जा गुनाह छॾी पवनि था। चहिरो धोए थो, चहिरे जा गुनाह छॾी पवनि था। ॿाहूं धोए थो, ॿाहनि जा गुनाह छॾी पवनि था। पोइ जॾहिं पंहिंजो मसो करे थो, मथे जे वारनि ताईं सभु गुनाह छॾी पवनि था। जॾहिं पेर धोए थो त जेके पेरनि जा गुनाह उहे नोहनि मां निकिरी छॾी पवनि था। जॾहिं निकिरे थो त हर क़दम ते हिकिड़ी नेकी लिखी वञे थी ऐं हर क़दम ते हिकिड़ो गुनाह माफ़ थिए थो। पोइ जॾहिं मस्जिद में अचे थो, निमाज़ जेके नसीब में लिखियल आहे पढ़े थो ऐं पोइ वेठो आहे, मां को कमु न मोकार बावजूद थियो सवाब लाइ वेठो आहे। पाण फरमायूं जेसि ताईं निमाज़ में वेठो आहे तेसि ताईं अल्लाह जा फ़रिश्ता हिन खे चौधा हिन लाइ दुआऊं कनि था, अल्लाहुम्म मग़फ़िर लहू, अल्लाहुम्म अरहमहू, अल्लाहुम्म तुब अलैहि। अल्लाह बाजारा हिन खे माफ़ फरमा, अल्लाह हिन जी तौबा क़बूल फरमा, अल्लाह हिन ते रहम फरमा। इहे दुआऊं कंदा रहनि था जेसि ताईं ही मस्जिद मां पंहिंजा पेर ॿाहिरि कढे थो। हाँ तव्हां मूंखे ॿुधायो त पंहिंजो अमल इनजी अहमियत कहिड़ी आहे ऐं अल्लाह तरफ़ां जेको पाण खे प्रोटोकॉल मिलियो आहे उहो कहिड़ो अज़ीम आहे। त मुंहिंजी ॻाल्हि जो पूरी ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त पाण खे सिर्फ़ु पेर खणणो आहे, विख वधाइणी आहे। उन खां पोइ मामिलो तुंहिंजो मुंहिंजो कोन्हे, मामिलो अल्लाह जो आहे। हदीस आहे न, पाण जॾहिं मुंहिंजो माण्हू कंहिं नेकी लाइ हले थो, जॾहिं माण्हू मूंखां हिकिड़ी ॿावड़ी वेझो थिए थो त आउं बाने लाइ पूरी नड़ी वेझो थियां थो। पोइ जॾहिं नड़ी माण्हू वेझो थिए थो त आउं बाने खे पूरो पुड़ वेझो थियां थो। पोइ जॾहिं माण्हू हली पवे थो त आउं बाने लाइ दौड़ी अचां थो ऐं पोइ हिन बाने जी अखि थी वञा थो जंहिंसां ॾिसे थो, उनजो हथ थी वञा थो जंहिंसां झले थो, उनजो पेर थी वञा थो जंहिंसां हले थो, हथनि सां झले थो। हीअ छा आहे? हीअ अल्लाह जी रहमत आहे। बाने खे सिर्फ़ु विख वधाइणी आहे, ॿियो कुझु कोन्हे को। बाने खे सिर्फ़ु विख वधाइणी आहे नेकी जे लाइ। उनखे दिलि में इख़लास खणी सोच पंहिंजी सिधी करणी आहे त यार सुभाणे मरी करे अल्लाह वटि जवाबु ॾियणो आहे। तंहिं करे छो न आउं अहिड़ा कम करियां जंहिंसां मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी पवे, पंहिंजा गुनाह माफ़ करायां। पंहिंजी सोच जेकॾहिं मां सिधी करे थो पोइ तौफ़ीक़ अल्लाह ॾे थो। सिर्फ़ु इंसान पंहिंजी सोच सिधी करे, इंसान सुठो सोचे, इख़लास सां इंसान उथी बीहे, पोइ तव्हां ॾिसो त हुनखे अल्लाह पाक कीअं हलाए थो। हीअ अमर इंसान जी वसरी ॻाल्हि कोन्हे, हीअ अल्लाह तरफ़ां ख़ुशूसी इमदाद आहे। जे इमदाद सां पोइ इंसान अल्लाह सुभाणे व तआला इंसान जा सभु मसइला हल करे छॾे थो। त मुंहिंजा भाइरो, बुनियादी शइ इहा आहे त रहमत सवा कुझु कोन्हे। नंबर 1। नंबर 2 त रहमत ते ख़ाली भाड़े वेहण इहा वरी चढ़ाई आहे। उन रहमत खे हासिल करण लाइ इंसान खे उथणो पवे थो। उथण खां पोइ तुंहिंजो हलण इबादत आहे, तुंहिंजो वेहण इबादत आहे, तुंहिंजो सुम्हण इबादत आहे। अल्लाह जो इहो फरमान आहे न त जंहिं माण्हू सुम्हण जी निमाज़, इशा जी निमाज़ जंहिं माण्हू जमात सां पढ़ी, उनखे अधु राति मुंहिंजी हुज़ूर बीह करे उनखे क़ियाम करण जो अजर ॾियां थो। ऐं पाण माण्हू जेको माण्हू फज्र निमाज़ वञी करे जमात सां पढ़े त उन माण्हू खे पूरी राति क़ियाम करण जो अजर मिले थो। हीअ छा आहे? हीअ अल्लाह जी रहमत आहे। कॾहिं ईअं थियो आहे जो मज़दूर करे दुकान ते आयो, हुते कलाक बीह करे सलाम अलैकुम वालेकुम सलाम वञी घर में वेही रहियो आहे, शाम जो सेठ वियो थो घर में 1000 रुपया ॾे भाई वठि ॾियारी आहे। कॾहिं ईअं थियो आहे? दुनिया जे अंदरि कॾहिं कोन थियो आहे। पर अल्लाह पाक फरमाए थो तूं हिकिड़ो पेर भरे अॻिते अचु, उनखां पोइ तुंहिंजा कम ठाहिण मुंहिंजो कमु आहे। मुंहिंजा भाइरो, अल्लाह पाक जी रहमत वसी आहे ऐं दुनिया में अल्लाह जी रहमत जे सभिनि भाङनि मां हिकिड़ो भाङो आयो आहे जंहिंजे करे हीउ पूरो ई संसार हले पियो। 99 हिसा अल्लाह वटि बाक़ी आहिनि जिन सां अल्लाह पाक असां ते क़यामत जे ॾिहाड़े वरखाऊं फरमाईंदो, अल्लाह पाक में महिरबानी फरमाईंदो। त मुंहिंजा भाइरो, अल्लाह खां बाज घुरूं ऐं अल्लाह जी बाज ऐं अल्लाह जी रहम जा तरीक़ा मुबारक हम अर्ज़ कया। क़ुरान पाक जी रोशनी में अल्लाह फरमाए थो त अतीउल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून। तव्हां अल्लाह जी इताअत करियो ऐं पैगंबर मुस्तफ़ा सां सचा थियो, वफ़ादारी करियो, उनजी इताअत करियो त मन अव्हां ते रहम कयो वञे। इहो रस्तो आहे, इहो ज़रियो आहे। इन रहमत अल्लाह क़रीब मिनल मुहसिनीन। अल्लाह जी रहमत नेकोकार माण्हुनि खे ॾाढी वेझी आहे। त नेकी शर्त आहे, हलण शर्त आहे, वेझो अचण शर्त आहे, इबादत सां प्यार शर्त आहे, प्यारे पैगंबर सां प्यार शर्त आहे, प्यारे पैगंबर जी सुन्नतनि ते अमल शर्त आहे। उन खां पोइ अल्लाह तआला खां रहमत अचे थी, उहा गैर मशरूत आहे। इंसान खे पंहिंजे बस आहे कोशिशि करणी आहे,
ان खां पोइ अल्लाह पाक पंहिंजे फज़ल करम सां असांखे अॾो छॾे थो। अल्लाह खां दुआ कयूं था अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे तव्हांखे पंहिंजे फज़ल करम सां पंहिंजे रहमत में ढके छॾे। अल्लाह पाक असांजे माण्हुनि खे इस्लाह फरमाए। अल्लाह पाक असांखे सिधी ऐं सुठी सोच अता फरमाए, सिरात मुस्तक़ीम ते हलाए, उन ते ज़िंदा रखे, उन ते मारे। आख़िरत में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको झंडो हूंदो उन्हनि जिमे फरमाए अल्लाह जे पैगंबर जी जेका सिफारिश आहे उन असांखे हक़दार बणाए। प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मायत ऐं रिफ़ाअत नसीब फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या रब्बी लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलालि वजहिक व लिअज़ीमि सुल्तानिक। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व इलाहुकुम इलाहुन वाहिदुन ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير انك على كل شيء قدير. تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. اے پرنہار باجارا اسے گناہگار خطاکار اللہ اسے حالن تے رحم فرما. اللہ اسے گناہ معاف فرما. اے اللہ یہ تجو پاک کلام محمد کریم دا فرمان بدن لائے جیکے بھائی دے گھر آئے سمجھے گناہ معاف فرما. اے اللہ علم نافع آئے ہی علم حق آئے یہ سمجھنے جی بدن لائے جیکے بزرگ جوان نڑا پیارا دے پہچان سمجھے رحم فرما سمجھے کے معاف فرما. اللہ سبھی جو دلی تمنا پوری فرما. اللہ جیکے بزرگ بیمار ہیں سمجھ رحم فرما شفا کاملہ سی فرما. اللہ جیکے بائرن جو بزرگن جو پریشانی میں وہ دور فرما. اے اللہ جیکے بھی جائز حاجتوں میں پوری فرما. اے اللہ جیکے بیمار ہیں ان کا شفا کاملہ آجنا سی فرما. اللہ جیکے بے روزگار ہیں ان کے بہترین رزق نصیب فرما. اللہ جن میں بے برکتائی آئے ان کی برکت نصیب فرما. اے پرنہار باجارا ارحم الراحمین جی دلی پریشانیوں سے دور فرما. اے اللہ جن ساتھن جا کم مندل آئیں ان کے موجارے ختم فرما. اے اللہ سبھی جو لائے آسانی فرما. اے اللہ ان دنیا میں نیکی کرن میں اسانے وہ کمال نہ آئے جو فضل کرم آئے اللہ پنجے رحمت ساں پنجے توفیق ساں اساں نیکن کرن جی توفیق فرما. اے اللہ ہی جو گھر اسانے پاڑے میں آئے ان کے آباد کرن جی توفیق فرما. اے پرنہار باجارا جی ساتھی پہتا آئیں جن ساتھی پروگرام کیو آئے ارینجمنٹ کیو آئے اللہ نے سبھی جی ہی محنت قبول فرما. اللہ سبھی جو ہی صدقہ جاریہ بڑا. اے اللہ رب العالمین ارحم الراحمین سنگا توفیق ادا فرما کہ تجھے ایک لفظ تے ایک فرمان تے عمل کر سکوں. اے اللہ ربنا آتنا فی الدنیا حسنۃ وفی الآخرۃ حسنۃ وقنا عذاب النار. دنیا آخرت اجارے چھڈ. اللہ دنیا میں کامیابی نصیب فرما آخرت میں سرخ رو فرما. اے پرنہار باجارا جے بے اولاد ہیں ان کے نیک ہیں صالح اولاد فرما. اے اللہ جن دے بچڑا یا بزرگ عورتوں بیمار ہیں ان سب دے رحم فرما شفا کاملہ عاجلہ عطا فرما. اے پرنہار باجارا تم مہربان ہیں ہمیں مہربانی فرما. ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين.